सिंजोरो मामा के ॿुधायूं ॻोठ शाह सिकंदराबाद में शाख मां मिटी खणण जे मामले तां झेड़ो थियो, जंहिंमें औरत क़त्ल थी आहे ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। जवाबदार अलाउद्दीन मरी घरवारी ख़ालदा मरी के क़त्ल बाद पाण खे बि ज़ख़्मी करे छॾियो। सिंजोरो लॻ ॻोठ शाह सिकंदराबाद में शाख मां मिटी खणण जे मामले तां झेड़ो थियो, औरत क़त्ल थी आहे ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शाख मां मिटी खणण तां जवाबदार अलाउद्दीन मरी अली मरी के ज़ख़्मी कयो। जवाबदार अलाउद्दीन मरी घरवारी ख़ालिदा मरी के क़त्ल करण बाद पाण खे बि ज़ख़्मी करे छॾियो। सिंजोरो मामा के ॿुधाइनि पिया ॻोठ शाह सिकंदराबाद में शाख मां मिटी खणण जे मामले तां झेड़ो थियो, औरत क़त्ल थी आहे, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंजोरो लॻ ॻोठ शाह सिकंदराबाद में शाख मां मिटी खणण जे मामले तां झेड़ो थियो, औरत क़त्ल थी आहे ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।